भलिया इश्क हमारे पास, इश्क हमारे पास, भलिया इश्क हमारे पास। हिनन खे ॿ टे मिंट अकेला ई ॾियो। खामोशी अभी हाल है शायद, मेरी सूरत सवाल है शायद, नहीं आंख में आपके डोरे, ये मोहब्बत का जाल है शायद, अपने साए से बच चलती हो, मेरी देखभाल है शायद, टपकती है आंख से हसरत, शीशे दिल में बाल है शायद, या नहीं दोस्ती के हम काबिल, या मोहब्बत का काल है शायद, जान देने बेफखर के सालास, आशिकी कुछ कमाल है शायद। दरबार खे यकीनन मीर साहब इहो त चयो हूंदो त असां जेकी कुझु चऊं सो ई कयो। जी साईं, जेको तव्हांजो हुकुम। त पोइ सभ खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि यादि कर, उहा इहा त असां हिते जेके कुझु बि कयूं तव्हां ख़ामोश रहंदो। जी साईं। ऐं ॿियो त असांजी इजाज़त खां सवाइ कंहिंखे बि अचण न ॾिजो। जी साईं। मुंहिंजो मतिलबु आहे त मीर साहब त मालिक आहे, पर ही जेके मुफ़्तख़ोरा अहिड़ा गैरा हे माण्हू असांजी इजाज़त खां सवाइ कंहिंखे बि असां वटि अचण न ॾिजो। मीर साहब जा हिते सभु ख़ासि माण्हू ईंदा आहिनि। भला हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, ही जेको मीर साहब जे ख़र्चनि जो हिसाब किताब आहे केरु संभालींदो आहे? इहो कमु मुश्की अमीर मुंशी कंदो आहे। ये हूंदा किथे आहिनि? दरबार में या घर में? घर या दरबार। ॿुध, कॾहिं असांखे उन्हनि सां मुलाक़ात करायो। जी ज़रूर। शाबाश। सब कुछ महसूस करते कीअं लॻी रहियो आहे? बाजी सम्झ त हाणे पाण खे लाहौर वारी सरकार थियण खां को बि कोन थो रोके, पर असल मसइलो इकबाल जो आहे। इकबाल जो पोइ वरी कीअं? हू त मीर साहब सां गॾु हूंदी, पर जेतिरो मीर साहब खां परे हूंदी ओतिरो ई मीर साहब तड़पंदा। पर तो वरी इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कान आई, कुझु वाज़े कर। बाजी सम्झ, हू मीर साहब सां भले ई गॾु हुजे, पर हुन ते पंहिंजी अदाउनि जा वार कंदी रहे ऐं हर ॻाल्हि मीर साहब जी न हलाइण ॾे। इहा ॻाल्हि हुनखे फरीदा बि सम्झ आई आहे ऐं मूं वारी हालत घणो ई पढ़ायो आहे।
तो पोइ ॾिस त पाण कीअं नथा मीर साहब खे सुञो बाजी मीर साहब जी शान का बि गुस्ताखी न थियणु खपे। असां हुनखे जेतिरो मान ॾींदासीं पाण खे ओतिरी सवलाई थींदी। फिक्र ई न कर। हाशिम खान असांखे तकलीफ़ न मुराद खान रस्तो ॾाढो ख़तरनाक आहे। सरकार जन बाली साहब खे वठी वञी रहिया आहिनि त अॻिते को ख़तरो त न आहे? न अॻिते इंतज़ाम थियल आहे। केॾा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। हा हिननि मंदिरनि ते तव्हांजे हुस्न जी उल्लो अची वियो आहे। इन करे जी वाकई इंतिहाई ख़ूबसूरत थी पिया आहिनि। भला असां इहो पुछी सघूं था असां में उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे तव्हां असांखे मजबूर करे हिते आंदो आहे? असां सम्झो त शायदि असां तव्हांजे दिलि ते असरु कयो। असांजो हरगिज़ इहो मतिलबु न आहे जेको तव्हां सम्झो था। वाली साहिबा हिकु ॾींहुं ईंदो जॾहिं असांजो तव्हां सम्झी वेंदा। आह को चाहिए एक उम्र कसर होने तक। कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक।